हुकूमत पाकिस्तान पारां गरीब औरतुनि जे लाइ शुरू कयल एहसास प्रोग्राम में नाला मंज़ूर थी। जिन औरतुनि जा लिफ़ाफ़ा पोस्ट वसीले पहुता आहिनि उहे मालिकनि खे ॾियण जे लाइ पोस्ट अमले दुकान खोले छॾियो। हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SDN न्यूज़ सकरन जो रिपोर्टर सोहिल चांडियो। जी सोहिल, छा तफ़सीलात आहिनि? जीअं त हुकूमत पाकिस्तान पारां गरीब औरतुनि लाइ शुरू कयल एहसास प्रोग्राम में नाला मंज़ूर थी। जिन औरतुनि जा लिफ़ाफ़ा पोस्ट वसीले पहुता आहिनि उहे मालिकनि खे ॾियण लाइ पोस्ट अमले हिकु दुकान खोले छॾियो। औरतुनि खां लिफ़ाफ़नि जा मुबीना तौर 100 खां 200 रुपया वरिता पिया वञनि। कुझु औरतुनि शिकायतूं कयूं आहिनि त पोस्ट अमले जा माण्हू एजेंट औरतुनि खे ब्लैकमेल करे नवां फार्म भरण, दरख़्वास्त मोकिलण ऐं रजिस्टर टपाल जे मुद में पोस्ट ऑफिस सकण जे पोस्ट मास्टर जो पुटु प्राय नमूने हर औरत खां 200 रुपया उगाड़े लॻो। उन खां अलावा हिकु पासे कोरोना जे करे लॉकडाउन वारी सूरत हाल ऐं ॿिए पासे बिना SOPs ऐं सोशल फ़ासिले जे वॾे रश कराए पोस्ट ऑफिस सकण में हिकु प्राइवेट माण्हुनि खे सरकारी कुर्सीअ ते विहारे औरतुनि खे पैसा मिलण जो आसरो ॾेई उन्हनि खे फार्मनि जे नाले ते लुटे रहियो आहे। जॾहिं त एहसास प्रोग्राम में इमदाद जे मुस्तहिक़ औरतुनि पारां जा पोस्ट ऑफिस में आयल लिफ़ाफ़नि घरनि ताईं पहुचाइण बजाए फार्मनि ते ॾिनल मोबाइल नंबर ते कॉल करे औरतुनि खे पोस्ट ऑफिस में घुराए मुबीना तौर पैसा वठी उन्हनि खे लिफ़ाफ़ा ॾिना पिया वञनि। जॾहिं त पोस्ट मास्टर जो चवणु आहे त असां सिर्फ़ रजिस्ट्रियूं करे रहिया आहियूं जिन जे सरकारी फीस वठूं पिया। औरतुनि ताईं ते चयो आहे त असां वस वारनि खां मुतालबो था करियूं त हिन तरफ़ ध्यानु ॾिनो वञे। जी नाज़रीन, ही वो SDN न्यूज़ सकरन जो रिपोर्टर सोहिल चांडियो जेको असांखे अपडेट करे रहियो हो त हुकूमत पाकिस्तान पारां गरीब औरतुनि जे लाइ शुरू कयल एहसास प्रोग्राम में नाला मंज़ूर थी। जिन औरतुनि जा लिफ़ाफ़ा पोस्ट वसीले पहुता आहिनि उहे मालिकनि खे ॾियण लाइ पोस्ट अमले दुकान खोले छॾिया।